सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ बल्लगनाहु रसूलुहु नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। यही मस्जिद, यही काबा, यही गुलजार जन्नत है। यही मस्जिद, यही काबा, यही गुलजार जन्नत है। चले आओ मुसलमानों, यही दरबार मोहम्मद है। खबर दे दो मरीजाने गुनाह को फैज़े पैगंबर की, बिला कीमत दवा मिलती है, आए जिसका जी चाहे। अरे माली न दे गाली, बिगाड़ा हमने तेरा क्या। ये चमन तो है सैर करने का, न घर मेरा न घर तेरा। न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को होती है, खुदा को याद करने से। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, गले में डाल लो तौक मोहम्मद की गुलामी का। चाहे तो जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है, समझ लो कि कंबर वालों उनकी किस्मत में जन्नत नहीं है। चाहे तो कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं। ये जहां चीज क्या है, लोह कलम तेरे हैं। अज हिन बुखारी मस्जिद के अंदर मदरसा दारुल उलूम के तरफा दस्तार फजीलत के उन्वान से नंढड़े नौजवान की दस्तार कुरान पाक के हाफिज जी थी आ। हजरत साईं मौलाना अब्दुल सत्तार साहब दामद बरकातुल्लाह आली जी मेहनत आ, अल्लाह उनकी मेहनतन के कबूल और मंजूर फरमाए। यकीनन ही मदरसा दीन जा मोर्चा हिन। शायन साईं खुदा जो कसम आहे, इन्हनि में हाफ़िज़ ऐं आलिम ऐं कारी था पैदा थियनि। जिन जा बच्चा हाफ़िज़ ऐं आलिम ऐं कारी बणिजी विया, अॼु उन्हनि जी क़ब्रुनि ते रहमत जी बरसात आहे। अचो जिंदगी ते को भरवसो ना है, मत अजो की रात कंहिंजी आखिरी न हुजे, मन कुरान ॿुधण जे सदके रुठल राज़ी थी जन्नत ॾेई छॾे। अॼु मां उन मदीने वारे साईं जी वाखाण थो कयां, जे माक मुहम्मद करीम जे सदके हे रब जहान जोड़ियो आहे। असांजो अक़ीदो ईमान आहे त सभ खां असांजो नबी मथे आहे। तॾहिं कंहिं बुज़ुर्ग चयो आहे, चए तो कायनात कया कठे तभी मुझो मोहम्मद मथे मथे। हिरस जी पवन हुरा परियूं छड़ो नेण खणी तके, तभी मुझो मोहम्मद मथे मथे। ओ कंबर जा मुसलमानों, असांजो पाक मोहम्मद करीम चो वॾे शान वारो आ। जे मिठड़े मोहम्मद करीम जी मां छा तारीफ़ करे सघंदुमि। जे मिठे मोहम्मद करीम जी तारीफ़ करे त रब पाण करे। काथे फरमाए वमा रुसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। रब से फरमाए तो मोजा सोना हबीब तोखे बिनी जहान जे लाइ रहमत करे मोकिलियो थम। ओ कंबर जे शहर जा मुसलमानों, छड़ो तो असां जे लाइ न, पर असांजो महबूब नबी इंसाननि जे लाइ न, जानवरनि जे लाइ, पखियुनि परंदनि लाइ, साह भरी शइ लाइ, पर बेसहाई लाइ भी रहमत बणिजी आया। असांजे पाक मुहम्मद करीम के तू असां न सुञातो, पर असांजे दिलबर मुहम्मद करीम के झंग जे बलाउन भी सुञातो।
असांजे पाक मुहम्मद करीम के पत्थरन भी सुञातो वड़न भी सुञातो उन मदीने जे मीर जी मां छा तारीफ़ बयान कयां खुदा जो कसम जे पाक मुहम्मद करीम जी सारा पुछणी थी 1,24,000 नबियन खां पुछा कर जेके सब रोई था चवन अल्लाह असा के नबी न करे पर दिलबर मुहम्मद जो उम्मती करे हां शुक्र कर कंबर वारा बिना घुर जे मिठे मुहम्मद जे कलमे जी दौलत सा नवाज़ियो थई रब जी मेहरबानी है जे पाक मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जंग जे बलाउन सुञातो जे हुजूर के हरणी भी सुञातो जे पाक मुहम्मद करीम के गोह भी सुञातो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रस्ते सा पे वने को पदवी हुजूर संजे सामो आयो अर्ज करे तो ओ मुहम्मद करीम मा तो ते कलमो पढ़ा बुधा ते टुबड़े में केड़ी शे बंदा संजन फरमाए मां बुधाया कि न टुबड़े वारी शे बुधाई उन जो से जो टुबड़े वारी बुधाई त आके सुधो कलमो पढ़दो माई नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए ओ शिकारी टुबड़े जो ढक त खोल ढक जो खोले अंदर गोह वेठी वो त मानुन को भजंदी आ ए निकरी झंग दे मुंह कई स्पीड में भजन लगी वो काफर कावड़ में हुजूर साईं के तके चवे तो मोहम्मद करीम है त भजी वई संजन फरमाए को न भजंदी कैसे भजी वई पान करीम इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो के सदिन था सदे त फरमाया ज़बर जिलनी ओ गोह काडे थी वने हेडे पोते त मोटिया किताबन में अचे तो गो पोते मोटी अची हुजूर संजे पेरन में वेई रही नबी से फरमाए गो काडे पी वने अर्ज के मुजा सोना साईं कल का वठी न जालिम मुखे टुबड़े में बंद करे चयो न खातो ने न पीतो ने त मां त झंग में बूढ़न में जबलन में रहंदिया से भुख उन जे करे साफ न करे मां तो कुछ खाई पी अचा साईं ने फरमाए गो वन खाई पी पो मोटिया अर्ज करे थी ओ सोना साईं तो मुहम्मद करीम जो चेहरो ॾिठम भुख त वई उन त वई पर थको भी लही वियो साईं चुस माके सुञाणी थी हा साईं अंत रसूलुल्लाहि व खातमुन नबिय्यीन सुना सुना तो थमाए तो अल्लाह जो आखिरी नबी मोहम्मद करीमा जे कंबर वारन न सुना तो शाथी पे पर दिलबर नबी के गोह भी सुना तो हुजूर के हरणी त सुना तो झंग जे जानवर सुना तो खुदा जो कसम सा जो पाक मुहम्मद करीम वडे शान मान मर्तबे मकाम वारो नबी आ मां उन दिलबर हबीब जी वाखाण क्या सदी रात पूरी थी वी जो मिठे मुहम्मद जी तारीफ न खुटंदी जय नबी के वणन सुना तो पत्थरन सुना तो वो सोनो हबीब असा के मिलियो आ कंबर जा मुसलमानो उन सोने हबीब जी शा तारीफ का रब पान थो चवे अल्लाह फरमाए तो वरफाना लक ज़िक्रक फरमाए मुजा हबीब तुंजे जिक्र के एडो मथे क्यों थम एडो बुलंद क्यों थम जिते मां अल्लाह जो नालो होंदो उते तो मुहम्मद करीम जो नालो भी होंदो पर जे कंबर जे शहर में रब जो नालो आ त गड मदीने वारे साईं जो नालो भी आहे अदा अल्लाह जे नाले का पो पाक नबी जो नालो आहे या न गालायो तो सही मुअज्जिन आजान दे नबी संगे नाले के कटे आजान मुकम्मल थींदी तकबीर वारो तकबीर में मिठे नबी जो नालो कटे तकबीर मुकम्मल थींदी सही गालायो तो सही नमाज में मिठे मुहम्मद करीम ते दुरूद विसारे नमाज मुकम्मल मालूम थो तो हर अमल में मिठे मुहम्मद अरबी जो नालो होंदो वो अमल अल्लाह वट काबिल कबूल रहंदो वो मां छो न चवा तकबीर में कलमे में अजानों में हुजूर जा आशिक गलाए तकबीर में कलमे में अजानों में नमाजों में है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद चैतो फरमा गए थे आदम नबी के मुझे खुल्द बरी में लिखा हुआ तूबा पे मिला नाम मोहम्मद चैतो और इस नाम की लज्जत दिल उशाक से पूछो जा आ गई तन में जब लिया नाम मोहम्मद मां चवां तो असांजे पाक मुहम्मद अरबी जो नालो दुश्मन वठे भी चुमी दे पंहिंजो वठे भी चुमी दे पराए वठो भी चुमी दे चई त ॾिस मोहम्मद चई त ॾिस
चपन के छिके हेठे के हेठ मथे के मथे जसी ते पान न मिलंदा त नालो ही न खजबो। खुदा जो कसम असां जो अकीदो ईमान थई मानू असां ते लेबल हणंदा आहिनि वहा भी न मनीदा आहिनि जेको न मञियो न ते लख लानत हुजन। असां जो अकीदो ईमान थी त कायनात न हुई मदीने जो मीर होयो अचे तो पूरी कायनात जे इंसानन खां अॻु में जॾहिं अल्लाह सिंह आदम नबी के पैदा कयो आदम नबी अकेलो धरती ते अकेलो इंसान जॾहिं अकेलो माण्हू थींदो आहे पोइ मुंहिंजो थींदो चवंदो को दोस्त हुजे को संगती हुजे ॻाल्हायां ॿोलायां कचारी त कयां अकेलो आदम नबी रब के चवे तो मौला को संगती तो हुजे। अल्लाह फरमाए तो आदम संगती न पर संगतियाणी थो ॾियाई। खबी पासिरी मां ॾाढी हवा के पैदा कई पैदा करण खां पोइ अल्लाह तो चवेस आदम तुंहिंजो निकाह हवा सां तो कयां पर ॿुधाए त हक़ मोहर छा ॾींदो। तव्हां बि शादियूं कयो मौलवी ने पुछियो छा ॾींदो को चवंदो सोन जी मुंडरी ॾींदोमांसि सोनो लोकड़ ॾींदोमांसि साईं मां ही शइ ॾींदुमि। अल्लाह सिंह ने आदम नबी के चयो आदम तू छा ॾींदे आदम चवे थो मौला न मूं वटि सोन न चांदी न पैसो न ढोर न ढगो मां छा ॾियांसि। अल्लाह फरमाए तो आदम सभ खां ऊचे में ऊचो तोहफ़ो थो ॾसियाई जंहिंसां काई शइ मुक़ाबिलो न करे। साईं उहो कहिड़ो तोहफ़ो चई मुंहिंजे आख़िरी नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद जो तोहफ़ो पेश कर बस मोहर अदा थी वई। कंबर वारा इता मालूम थो त कायनात न हुई मदीने जो मीर हुयो। बाक़ी गलत लेबल हणे वियो आहे त हे वहाबी न मञीदा आहिनि। असां पाक मुहम्मद जा दीवाना हूं नबी जे सहाबा जा भी दीवाना हूं। हे वाहिद जमात जमियत उलमा इस्लाम जेका चइनि यारनि खे भी मञीदी आहे त पंजनि तरनि खे भी मञीदी आहे। मां छो न चवां अफजल है कुल जहां से अफजल है कुल जहां से घराना हुसैन का सब नबियों का ताजदार है नाना हुसैन का। चाहे तो एक पलक की थी हुकूमत यजीद की सदियां हुसैन की जमाना हुसैन का। कंबर वारो क़यामत हुसैनियत जिंदाबाद जा नारा लगंदा रहंदा जो असांजे हुसैन खटियो आहे यजीदन हारायो आहे। असां कल भी हुसैनियत जिंदाबाद जा नारा हया अॼु भी असां वटि इहे ई नारा लगंदा। असां कल भी यजीदत मुर्दाबाद जा नारा हया अॼु भी चऊं था त यजीद तो त हारायो आहे हुसैनन तव्हां त खटियो आहे। ख़ुदा जो कसम क़यामत ते तव्हां जो नालो रोशन ऐं मुनवर ऐं तारीख़ में इहा ई लिखबी त बहादुरनि जा बच्चा हा जो अबो अलीउल मुर्तजा बहादुर नानो मोहम्मद बहादुरन जो सरदार हो। मां शायरन हस्तिन जी तारी बयान क्या खुदा जो कसम सोहना भी सोहना हुई तड़ी के चवण वारे चो न हसन हुसैन हुसैनी ॻाल्हाइनि यजीदन ते मयार न आहे। असांजो साईं हजरत मौलाना अब्दुल सत्तार साहब भी हुसैनी या मूंखे चई हुसैन जी वाखाण जरूर थी। हसन हुसैन बई शहजादा जिन जी सीरत ऐं सूरत पंहिंजे नाने मोहम्मद मिसल हुई। चथो रखियो कूफिन तिन सां वेर जेके शहीदन जा सरदार थिया जिनके फरमाई अल हसन वल हुसैन सय्यदा शबाबी अहलिल जन्ना। पाण फरमाए त दुनिया वारो हसन हुसैन बई मुझे जन्नत जे जवानन जा सरदार थव। नबी साईं के चो पंहिंजा ॿई बच्चा शहजादा प्यारा हा हसन साईं भी प्यारो हुसैन भी प्यारो हो। हिकिड़े भेरे इमामुल अंबिया रईसुल अंबिया खतीबुल अंबिया ज़ीनतुल अंबिया 1.25 लाख नबियन जा ताज नबी पान करीम सहाबा जी महफिल में वेठा हा ऐं हुजूर जी महफिल छा न मज़ो हूंदो। अॼु कंहिंजी महफिल कया कंहिंजी महफिल पर मदीने वारे साईं जी महफिल हुई। सहाबा वेठा हुजूर साईं जी ख़िदमत में हिकिड़ो जंगली सहाबी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि तोहफ़ो खणी आयो। तू असां भी पंजन उस्तादन दे मुर्शिदन दे तोहफा खड़ी वींदा
वो सहाबी हुजूर साईं ॾे तोहफ़ो खणी आयो। छा खणी आयो? हरणी जो बच्चो। सोहणे नबी के चवे तो क़िबला कबूल पवे। वॾी मेहनत सां शिकार करे खणी आयो आ। मुझे सोने नबी जी खिदमत में हजरत हसन साईं वेठो हो। पंहिंजे नाने के चवे तो नाना, फरमाए जी बचड़ा। चए पुट हसन छा ॻाल्हि आ? चए नाना इहो हरणी जो बच्चो मूंखे ॾियो। मां साईं फरमाए छा कंदे? चए नाना मां हिन सां रांदि खेॾंदुमि। साईं फरमाए बच्चा तूं भली खणी वञ। हसन साईं घर खणी आयो। उन बचड़े सां रांदि पियो खेॾे। एतिरे ते हुसैन साईं निकिरी आयो। छो त हुसैन नंढड़ो हो। अची करे चवेसि तो अदा हसन झटि मूंखे ॾे त मां बि हिन सां रांदि खेॾां। हसन साईं फरमाया अदा मां न ॾींदुमि, मां न ॾींदुमि, मुंहिंजो आहे, मुंहिंजो आहे। हुसैन साईं रोईंदो रोईंदो पंहिंजी अम्मा जी जल्दे आयो। चई अम्मा अते हसन वटि हरणी जो बच्चो आहे, पर मूंखे नथो ॾे। महिरबानी करे तूं मूं सां गॾु हल, अधे खां वठी ॾे। आई चए पुट हसन। चए जी अम्मा। चए अधे खे झटि ॾे, रांदि करे मोटाए ॾींदो। चए अम्मा मां न ॾींदुमि, मुंहिंजो आहे। चइबा झटि ॾेसि। चए अम्मा मां न ॾींदुमि। नंढड़ा ॿार ॿार हूंदा आहिनि, ज़िद करणु फरमायूं। फरमाए पुट ॾे ख़बर पोइ काथों वठी आयो आहे? चए अम्मा ॾस ॼाई तो नाने मुहम्मद करीम खां वठी आयो आहे। एतिरे ते हुसैन फरमाए अम्मा गणती न करजे, नाने खां वठी आयो आहे त मां पाण नाने ॾे थो वञा। हजरत हुसैन साईं अचे पियो। नबी साईं सहाबा जी महफ़िल में वेठा ऐं साईं जी नज़र ईअं साम्हूं हुई, सहाबा जी नज़र हुज़ूर में हुई। नबी साईं जी नज़र जॾहिं हुसैन ॾे पइजी वई, साईं तकियो मुंहिंजो हुसैन थो अचे। मुंहिंजो सोणो हबीब नबियनि जो नबी इमाम अंबिया उथी बीठो। साईं पंहिंजा ॿई हथ खोले फरमाए हुसैन जल्दी भॼी आ, नाने सां भाकुर पाए। साईं भाकुर बि पाइनि सा ऐं चुमनि बि पिया ॻलड़नि ते चुमियूं जो ॾिनऊं त हुसैन साईं जे चेहरे ॾे निगाह कयूं त अखियुनि में पाणी हो। साईं फरमायो हुसैन रोए थो? कि न न रोआ नथो, बसि ॾुख मां पाणी वही आयो आहे। चए पुट तोखे कंहिं ॾुख आयो आहे? चए बसि नाना इन ॻाल्हि खे छॾ। चए न ॿुधाए। चए नाना जे पुछे थो त तुंहिंजो ॾुख। फरमाए पुट कहिड़ो ॾुख ॾिनो थमाई? चए नाना अॼु मां सम्झी वियो हां तोखे अधो हसन प्यारो आहे, मां प्यारो न आहियां। छो त नबी साईं फरमाईंदा हसन तुंहिंजा मुहांडरा मूंसां मिलंदा आहिनि, तूं मुंहिंजो पुटु आहे। छो त किताबनि में अचे थो पाक नबी इमामुल अंबिया जा शहज़ादा जॾहिं गॾु बीहंदा हुआ, सीने मुबारक खां मथे चेहरो हसन जो नाने सां मिलंदो हो। सीने मुबारक खां मथे हुसैन साईं पंहिंजे अबे अलीअ सां मिलंदो हो ऐं धड़ मुबारक हसन साईं जो पंहिंजे बाबे अलीअ सां मिलंदो हो ऐं हुसैन साईं जो धड़ मुबारक हेठियों नाने मुहम्मद अरबी सां मिलंदो हो। अञनि फरमाईंदा हसन फरमाए जी नाना फरमाए तूं मुंहिंजो पुटु आहे, जे तुंहिंजा मुहांडरा मां सां मिलंदा आहिनि, जे करे तूं मुंहिंजो आहे, हुसैन तूं अली जो आहे। नाना अॼु मां सम्झी वियुमि तोखे अधो हसन प्यारो आहे, मां प्यारो न आहियां। फरमाए पुट ॻणती न कर, तोखे बि हरणी जो बच्चो घुराए था ॾियूं। चओ न सुभान अल्लाह। वेठा आहिनि। साईं फरमाए मां सोचां पियो त इहो शिकारी मत अॼु बि अचे त हुनखे चवां त काथों शिकार करे खणी अचे। वेठे वेठे झट न गुज़री वरी हुसैन से रोवण शुरू कयो। साईं फरमाए बच्चा छा आहे? ते नाना देर थी वई आहे, जल्दी कर घुराए ॾे, जल्दी कर घुराए ॾे। नबी साईं दिलि जा ॾे विहारनि था। वरी झट गुज़री वरी मायूस थी वियो। साईं ॾाढा गमगीन थी विया। जॾहिं हुसैन रोए पियो न, हुज़ूर साईं खे मज़ो न पियो अचे। साईं मथे तके चयो अर्श वारा अल्लाह ओ करीम रब्बा, पूरी दुनिया जे चरखे के हलाइण चलाइण वारा अॼु हुसैन रोए थो, पर हुसैन जे नाने को हुसैन जो रोवण बर्दाश्त नथो थिए। जल्दी कर बच्चे जो इंतजाम कर। अञा मदीने जे मीर मथे नज़र करे हेठ जूं हीअं जूं करनि ॾिसनि त सुभान अल्लाह झंग मां हरणी अचे थी, पर हरणी जे चंबन में बच्चो आहे। डुकंदी ड्रोड़ंदी ड्रोड़ंदी हुज़ूर साईं जे पेरनि में अची वेठी। ईअं वेठी जीअं शागिर्द पंहिंजे उस्ताद जे अॻियां वेहे, मुरीद जीअं मुर्शिद जे अॻियां वेहे। नबी साईं जे अॻियां चंबन मां बच्चो कढी करे हुज़ूर साईं जी झोली में रखी चवे थी क़िबला क़बूल पवे। नबी साईं फरमाए हरणी तूं कीअं खणी आई? हरणी हुज़ूर साईं सां ॻाल्हाए पई। सहाबा इहो तकिन पिया मंदर पर ॿोली
बि समझन न पिया हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चवे थी अल्लाह जा हबीब नबियन जा नबी अज मुझो हिकड़ो बच्चो मुझो झंग मां कल शिकारी शिकार करे वियो हो तो त औलाद पी मां के ॾाढी प्यारी होंदी आ फरमाए सही मां ही गोलींदी वता पई बचड़े के गोलींदी वता पई ओच तो मुखे झंग में आवाज आयो हरणी जल्दी कर देर न कर तुझो शिकारी हिकड़ो बच्चो शिकार करे मिठे मुहम्मद करीम जी दरबार में पहुंचाए आयो आ जल्दी कर तू ॿियो बच्चो भी खणी करे मिठे मुहम्मद अरबी जी दरबार में पहुंचाया तो त नबी साईं जो बचड़ो हुसैन रोए थो जंहिंजो रोवण नाने मुहम्मद को बर्दाश्त नथो थे पर मां रब को भी बर्दाश्त नथो थे जल्दी करियो बच्चो भी मिठे मुहम्मद जी दरबार में खणी वञी साईं मां खणी आई आहियां नबी से मुर्किन भी पिया ॻाल्हाइनि भी पिया साहबा हुजूर ॾे तके चवंदा साईं छा माजरा है साईं ने फरमायो हे हसन हुसैन छड़ो मुखे प्यारा न थव मुझे अली के प्यारा न थव मां मुहम्मद के एतिरो प्यारा न आहिनि जेॾो मुझे रब के प्यारा अथव जेको इन्हनि सां प्यार कंदो मुझो रब भी उन्हनि सां प्यार कंदो मुसलमानो तोखे कंहिं ग़लत सम्झायो आहे त हे वहाबी न मञीदा आहिनि जेको अलीअ खे न मञे त लख लानतूं हुजनि जो अलीअ जा नौकर अलीअ जे बच्चनि जा चओ असां ग़ुलाम हूं ख़ुदा जो कसम चओ अली अली आ चओ शेर जली चओ हक़ जो वली असां मुसलमाननि जो अली इमाम आहे जेको अलीअ खे न मञे वॾो बेईमान आहे जे अलीअ जे लाइ मदीने जे मीर फरमायो अली फरमाए जी दिलबर नबी फरमाए पुट अली तू अल्लाह जो शेर आहे उहो अली मदीने जे मीर जो सौट भी हो त न्याणो भी हो चो न सुभान अल्लाह मिठे मुहम्मद करीम सा एडो त प्यार हो जे सफर ते नबी से वञन त सोने अली के गड वठी विंदा हा एकड़े सफर में हबीब किबरिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हलन पिया सजन फरमाए अली फरमाए जी मुझा साईं फरमाए अली दिल घुरे थी झट मां मुहम्मद अरबी त आराम कया मुझे सोने नबी के सोने अली फरमाए साईं ये जमीन पथरीली जमीन तवा जो जिस्म मोम का वधिक नरम आ ओ मुझा सोना 5 मिनट मुखे मोकल जो को बिस्तरो को चादर को विहाणो त खणी पान फरमाए तली बड़े बिस्तरे जी चादर की जरूरत ना है जे धरती ते मां मुहम्मद अरबी पैर रखंदो आ धरती गुलाब जे गुलन का वधिक नरम थी वेंदी आ सोनो अली तो फरमाए मुझो साईं चयो मां समा तो साईं जो सुता मां पाक मुहम्मद अरबी नबियन जे सरदार नबी रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चुमसे विहाणो भी हुजे फरमाए कुर्बान वञा अली विहाणे जी जरूरत ना है तू पलथी हणी वे त मां मुहम्मद तुजी झोल में निंड थो कया सोहणो नबी सोहणे अली जी झोल में छा न मज़ो होंदो सोहणो अली फरमाए तो मां चौधारी नजर फेरियम सजे ॾे तकियम खबे ॾे तकियम अॻियां पोयां ओलाहो पर ॾखणो उतर चइनि पासनि ॾे तकियम मुंहिंजी दिलि न ठरी मां चयमि त पाक नबी जो चेहरो ॾिसां हीअं जो ॾिसां जो रेहल ते क़ुरान खुलियो पियो आहे अली तो फरमाए हीअं जो ञा ॾिसां पियो मंज़र साईं त आराम में हा वण पंहिंजी जाइ छॾे करे चीरबो टुकर टुकर थींदो नबी साईं जी भर में अची टामा मिलाए शाम करे हुजूर साईं जे मथों बीह रहियो सोनो अली फरमाए तो मां इहो मंज़र ॾिसां पियो एतिरे ते मुंहिंजो सोनो हबीब उथियो फरमाए अली उथ त हलूं अली तो फरमाए मां साईं जे पुठियो हलण लॻुमि हीअं वण पोइते रवानो थियो पर वण मां रोवण जो आवाज़ आयो मुंहिंजो सोनो अली तो फरमाए मां साईं खे चयुमि साईं हे त बेजान वण आहिनि में त साह ना है जिस्म त ना है मो रोवण जो आवाज तो अचे सोने अली के नबी से फरमाए अली नी वण रब को दुआ घुरी अल्लाह मुझे पाड़े में मिठो मुहम्मद करीम आयो आ जेकर मोकल मिले त मां सोने मुहम्मद अरबी जे चेहरे जी जियारत करे अचा ओ अली भाई नी जे करे वण रोए थो जेकर अञा भी हुजूर ते सुमे हा आराम करया मैं मिठे मुहम्मद जो वेठो दीदार ही दीदार कया वण भी जेके नबी साईं जी जियारत करन वो नबी केडो निशान वारो चो न सुभान अल्लाह वो अली भी केडे निशान वारो आ जो मिठे मुहम्मद के पंजी गोद में तो सुमारे मदीने जे मीर जा दीवानो पाक नबी जा परवानो खुदा जो कसम मां हिन बैत रबी में चवां थो असां सभिनी के मञीदा हूं असां चईनि यारनि के मञो पंजनि तननि के मञो अबू बकर साईं के मञो सोहणे उमर के सोहणे उस्मान के मुर्शिद अली के हसन हुसैन के मञीदा हूं जिन इन्हनि सां प्यार कयो आहे खुदा जो कसम जन्नत उन्हनि जो इस्तक़बाल थी करे माण्हू तव्हांखे भुलाईंदा आहिनि न साईं साहबा जी इन सां अदावत हुई मोहब्बत न हुई चवंदा आहिनि न
सोहणे उमर साईं जो दौरो ज़मानो हो। वक्त जो बादशाह अमीरुल मोमिनीन हजरत उमर जो पुत्र अब्दुल्ला नाले हसन हुसैन रांद पिया खेॾनि मथो आयो चई अदा मूंखे बि पाण सां गॾु रांद खेॾारियो। ॿिन्ही शहज़ादनि चयो अदा न, छो तूं असांजे नौकर जो पुटां, तुंहिंजी हैसियत असांजे मुक़ाबले में न आहे, तूं असां सां रांद न खेॾ। छोकिरो रोईंदो पंहिंजे अबे ॾे आयो चई अब्बा हसन हुसैन मूंखे रांद खेॾण ॾिनी आहे पर तड़का ॾेई भॼाए बि छॾियो अथऊं। चयो तो तूं असांजो नौकर जो पुटां। जिते उमर साईं कावड़ियो उन नाराज़ न थियो, चेहरे में मुस्कुराहट ख़ुशी अची वई। चई बाबा सच थो ॻाल्हाए या कूड़? चई कुर्बान वञा सच थो ॻाल्हायां। चई पुट ॻाल्हि ॿुध किथे बीठा आहिनि? चई हल त बाबा ॾेखारियांव थो। हिसे में पन्नू बि खई कलम भी खई, परे को ॾिसन पिया शहज़ादा ॾिसन था त चाचो उमर थो अचे, वो भी कुर्बान वञा, हेॾे होॾे नथा वञनि, हिक ॿिए ॾे टके चवनि था कुर्बान वञा चाचो उमर असांजे नाने मुहम्मद जे दर जो नौकर हो। असांजा छोरा हुजनि त भॼी वञनि, चवनि पीउ खे वरितियूं थो अचे। शेरनि जा पुट बि शेर, चओ न सुभाणे अल्लाह। बहादुरनि जा बच्चा भी बहादुर, दिलेरनि जा पुट भी दिलेर। कुर्बान वञा। एतिरे ते सुहिणो उमर आयो। चई बाबा जी साईं, चई तूं ॻाल्हि ॿुध, मुंहिंजे पुट खे तव्हां ही चयो आहे तूं असांजे नौकर जो पुट आहीं? चई चाचा अॻु बि चयो आहे हाणे बि चऊं था, छा भला मुल्क जो बादशाह रैयत जो नौकर न आहे छा? क़ौम जी ख़िदमत करण वारो न आहे? चई बिल्कुलु मां तव्हांजो नौकर हाँ। चई भला कुर्बान वञा। सोने उमर फरमायो लिखी ॾींदव? चई बिल्कुलु असां जहिड़ो हुजे। चई बाबा लिखत न कंदासीं, लिखत माराईंदी। लिखत भी करे ॾिनऊं। चई भला सहियूं भी करे ॾे। ॿिन्हिनि शहज़ादनि सहियूं भी कयूं। चओ न सुभान अल्लाह। सहन करण खां पोइ पुछा था करनि, ओ चाचा उमर छा कंदे? चेर जॾहिं मां मरी वेंदुमि पंहिंजे पुट खे वसियत करे छॾींदुमि या चिठी मुंहिंजे कफ़न में रखी छॾे। जॾहिं मैदान क़यामत जो ॾिहाड़ो थींदो रब साईं पुछा कंदो उमर कहिड़ियूं नेकियूं खणी आयो आहे? रब खे चवंदुमि ओ अल्लाह ॿी त का नेकी खणी न आयो आहे, नबी जी ग़ुलामी ॾेई आयो, नबी जे बच्चनि जी ग़ुलामी बि ॾेई आयो आहे, उन्हनि जूं सहियूं लिखत बि साण खणी आयो आहे। जे इहो अमल क़बूल आहे त मूंखे जन्नत ॾे। उन्हनि जी पाण में एडी मुहब्बत वरी तोखे साड़ ऐं हसद भरियो पियो उन्हनि सां। ख़ुदा जो कसम अबू बकर उमर उस्मान वारनि नालनि ॾे नज़र त कर। सोने अलीअ जा तारीख़ जा किताब पढ़ त सही। 18 पुट हुया, 18 पुटनि जा नाला बि छा रखियो तो? कॾहिं बि तूं पंहिंजे पुट ते दुश्मन जो नालो न रखंदे, दुश्मन जे पुट जो बच्चे जो नालो न रखंदे। सोने अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा हिकिड़े पुट जो नालो अबू बकर बि रखियो थी, हिकिड़े पुट जो नालो उमर बि रखे, हिकिड़े जो उस्मान बि नालो रखे, हिकिड़े जो नालो बिलाल भी रखई। हिकिड़े भेरो सोहणो अलीउल मुर्तज़ा पंहिंजे घर आयो। अबू बकर नाले वारे पुट खे सॾे करे चवे थो पुट अबू बकर जल्दी भॼी आ मां सां भाकुर पाए मथे ते चुमी ॾेई करे फरमाई पुट अबू बकर इन्हीअ जे करे चुमी न वरिती थ मां जो मां अलीअ जो पुट आहे, इन्हीअ जे करे चुमी वरिती थ मां जो अबू बकर सिद्दीक़ जो नालो। अबू बकर सिद्दीक नबी साईं जो बचपन जो यार हो। पाक नबी इमामुल अंबिया सां ॾाढी मुहब्बत ऐं ॾाढो प्यार कंदो हो, पर मक्के जो मशहूर वापारी हो, कपड़े जो वापारी हो। किताबनि में अचे तो हज़रत अबू बकर सिद्दीक हिकिड़ी यमन जे मुल्क में पहुतो। उते ख़बर पियसि त कपड़े जे वापार जी नीयत सां पहुतो। ख़बर पियसि त हिकिड़ो बुज़ुर्ग रहंदो आहे, अल्लाह जो वली रहंदो आहे, ते हुनजी ज़ियारत करे अचां। वलीअ जी ज़ियारत लाइ आयो। माण्हू तोखे भुलाईंदा आहिनि, हे देवबंदी वलियनि खे न मञींदा आहिनि। असां वलियनि जा नौकर हूं, चओ न सुभान अल्लाह। असां वली उन्ही खे मञींदा हूं जेको 5 मिंट अची कंहिंसां कचारी करे त रब सां मिलायूं वञे। असां वली उन्ही खे न मञींदा हूं जो 5 मिंट कंहिंजे उताक ते बंगले ते वञे त रब खो तालुक तोड़ाए, गैर सां तालुक कराए। चो वली नाहे, चो अल्लाह ही अल्लाह जे रसूल जे दीन जो दुश्मन आ। वली जे सीने में कुरान हूंदो तो जुबान ते मदीने वारे मुहम्मद करीम जो फरमान हूंदो।
केड़े वली जी तारीफ़ बयान क्या कलंदर साईं जी तारीफ़ क्या जंहिंजो नालो हाफिज़ मोहम्मद उस्मान थी चो कुरान जो हाफिज़ हो पर जे भिटाई घोट जी तारीफ़ क्या या सॼे कुरान मजीद जो तर्जुमो शाह साहब बैतन जी सूरत में तो कयो न समझण वारो मन बैतन में समझी मन सिरात मुस्तकीम ते हली पवे सॼो रिसालो शाह साहब जो तौहीद भरी पई ये आलिम हा केड़े वली जी तारीफ़ बयान क्या आ तो उन वली जी तारीफ़ बुधाया हजरत सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह काथों जो होया सुल्तान बाहू ओडो हकल आया पंजाब मुल्तान जा हक बाहू जे नाले सां जेके मशहूर वली सब मुवहिद होया पोयां वलियन जी दरबारन ते वेहण वारा शिरक ऐं बिदत जा अड्डा खोलियो पर वलियन तौहीद समझाई ओ मां छो न चवां तौहीद की अमानत सीनों में है हमारे आसान नहीं मिटाना नामो निशा हमारा कैथो माली दा कम है पानी पावण अते भर भर मशका पावे बस कम है मेरे अल्लाह दा फल लावे या न लावे कैथो मतलब ला इलाहा इल्लल्लाह दा हिको वाहिद ला शरीक नाल जुबान दे इकरार कि तू नहीं थी दिल दी तस्दीक कैथो दूर वालियां नो रोज पुकारी दितई छोड़ जड़ा नजदीक ये तो सब गुना मिट में सनी खाकी नहीं मिटनी शिरक दिली के उन रब के सुञाणियो खुदा जो नालो तो कलमो तो पढ़ियो थी पर कलमे जो मकसद भूली वियो कलमे जो मतलब याद कर क़यामत ते तोखे कोई गुमराह न कंदो सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह बीमार थी पया छाती पिया बीमार थी पिया पंजन मुरीदन के शागिर्दन के खलीफन के चो तो वनो को हकीम गोले अचो हकीम मुझी तबियत ॾिसे को दवा दे छो तो दवा कराइण भी चो सुन्नत आ दवा कराइजे दवा वठजे हकीम को हकीम गोले 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 मोटी आया शाम जे टाइम ते साईं के चोसे हकीम गोलियो आ पर हकीम हिंदू आ हिंदू आ फरमायो हिंदू आ भी वठी अचो इन को दवा वठ भी असांजा मुसलमान मुसलमानन को नफरत चे बाबा हे असांजो ना है हे असांजो ना है पर जे नबी ते कलमो पढ़ियो चो असांजो आ खुदा जो कसम आ जन्नत में भील बागड़ी कोली मारे चा न वींदा जन्नत में वींदा मिठे मोहम्मद ते कलमे पढ़ण वारा वींदा नफरतों खत्म क्यों प्यार है मोहब्बत पैदा क्यों मार्ज कम तो साईं फरमाए जल्दी क्यों नहीं हकीम के माडे वठी अचो शागिर्द खलीफा पहुता साईं वट के साईं मेहरबानी क्यों असांजो उस्ताद मुर्शिद बीमारा हलो उन जी तबियत ॾिसो इन जो मां हलां तो साईं पर अग में मुखे बुधायो तो तां जे मुर्शिद जो नालो छाहे के नालो थस सुल्तान बाहू जे बाबा एडे मान चयो वहाबिया बुजुर्ग जको इन दे वींदो आ न पंजे नबी ते कलमो पढ़ायो न के मुसलमान करे एड़ा अल्लाह वारा जेके रब सां गैर जे पुजारन के भी रब सां मिलायूं या हाने तो बाबा अगे जमाने जा हकीम हा चे बाबा एडे मान हलंदुम कैसे मेहरबानी क्यों हलो बियो को हकीम आहे कौन चे मां हलंदुम न चे भला दवा दियो के दवा इए भी न दींदुम अग में मरीज की तबियत दिसां चेक कंदुम चेसी हलो भी न था पो भला साईं के खणी अचो चो हेडे खणी अचण की जरूरत ना है साईं जो पेरान चोलो खणी अचो मां सिंघंदुम मुखे खबर पइजी वेंदी माना एडा हकीम होशियारा हाने त डॉक्टर हन अल्लाह रहम करे वो डॉक्टरन जो फीस शुरू आ 500 को वठी 5000 न मरीज छड़ो पहुतो न पो अल्लाह रहम करे पो चेक करे पो टेस्टू लिखंदस हाली तो मरीज के पिनण जड़ो करे छड़ींदा पो भी दवा समझ में ना आई पो तो न बाबा अञा भी हो सिटी स्कैन करायो सजो मरीज अंदर वने पो खबर
बाहर मरीज निकरी आयो पो भी पतो न पियो, न पो दवाऊं एंटीबायोटिक ॾिनो, पो हाणे हिक बीमारी वेंदी त 10 बीमारियूं ॿियूं। गलत तो ॻाल्हायां? अॻे ज़माने जा हकीम वॾा मशहूर हा, सुञाणींदा हा मर्ज़ खे, तबियत खे ॾिसंदा हा। के साईं जो चोलो खणी अचो, बस मां सिंघंदुमि, ख़बर पइजी वई। साईं जो चोलो मुरीद खणी अची पहुता। जॾहिं साईं जो चोलो नक ते उन हिंदू हकीम रखियो, उन हकीम जी दिल हलण शुरू थी वई। छा पियो चवे? अल्लाहु अल्लाहु। साईं वलियनि जा कीअं न नौकर थियो जेको 5 मिंट उन वटि अचे त अल्लाह सां तालुक जोड़ायूं वञे। हिफ़त कंदे बेहोश थी वियो। जॾहिं होश में आयो, साईं जे मुरीदनि खलीफ़नि खे चई, महिरबानी कयो, बाहूं थो ॿधाम, जल्दी कयो, मूंखे साईं जी ख़िदमत में वठी वञो। मां साईं जे हथ ते बैयत करे कलमो पढ़ी मुसलमान थींदुमि। तूं तो चवे ते वलियनि खे न मञींदा आहिनि, असां त वलियनि जा नौकर हूं। तॾहिं शाह साहब फरमाए थो, हल त उन्हनि सां हल जेके हली ॼाणनि, उन्हनि सां न हल मत हली हाल विञाइनि। के तो वेह त उन्हनि सां वेहो जेके वेही ॼाणनि, उन्हनि सां न वेहो मत वेही वक़्तु विञाइनि। चए थो ओर त उन्हनि सां ओर जेके ओरे ॼाणनि, उन्हनि सां न ओर मत ओरींदे ओरे रहिजी वञे। चए थो कख सड़े पन सड़े सड़े साओ गाहो, जिन रीझायो अल्लाह तो न चेतिन खे। अल्लाह के राज़ी कर न। वली असां उन्हीं खे मञीदा हूं जंहिं वटि क़ुर आहे। मां हेॾे मीरपुर ख़ास जे ज़िले में वियुमि, अॻे हफ़्ते में मुंहिंजो जलसो मूंखे दोस्त वठी हलियो मीरवा गुरजाणी जे पासे ॾे। मूंखे चयोसि हिते वॾो बुज़ुर्ग आहे, हलो त ज़ियारत करायूं। मां जॾहिं वियुमि, अञा दरवाज़ो बुज़ुर्ग जो टपियुमि, वॾो बंगलो हुजे, 40 खां मथे कुता ॿधा पिया। वरी थोरो अॻिना वियुमि त सूअर बि ॿधा पिया हा। मां चयो बाबा हे बुज़ुर्ग त नथो लॻे। मूंखे चइसि बुज़ुर्ग आहे, बुज़ुर्ग ॾिसोसि त सही न। मतलब हे कुत्ता, हे शींहं, हे ॿधा पिया आहिनि, हे जानवर ॿधा पिया आहिनि, खिंज़ीर ॿधा पिया आहिनि। मूंखे चए मौली साहब, बड़े साईं थोरो शौक़ीन आहे, 8 ॾींहं जुमे ते मलाखड़ो कराए, जेको जानवरनि खे कुतनि खे विढ़ाए, जेको खुदा जो कसम रब जी मखलूक खे विढ़ाए, पोइ क़यामत में इन माण्हू जो छा हशर थींदो। अॼा उन वली कामिल जो किस्सो ॿुधायो जेको हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ भरचूंडी शरीफ़ वारा माण्हू चवंदा थी वहाबी न मञीदा आहिनि। असां इन्हनि बुज़ुर्गनि जूं जुतियूं खणूं, इन्हनि जी जुतियुनि तो मिटी छणे असां अखियुनि में सुरमो करे पाईंदा हूं। हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ कंहिं इलाके में आयो, अबा बुज़ुर्ग जो कंहिं इलाके में ईंदो आहे, माण्हू चवंदा आहिनि वञो इन बुज़ुर्ग जी ज़ियारत कयूं, अल्लाह वारो आहे, दुआ वठूं। पाड़े में घर हो, घरवारी पंहिंजे मुड़ुस खे चयो जल्दी कर सुभाणे कुकड़ जी शर्त आहे, कुकड़ जी शर्त मारे वञे साईं खोए वटि मानी जो गिरह पढ़ाया। अल्लाह जो बानो अची पहुतो साईं जी ख़िदमत में, साईं हे मानी खणी आयो आहियां, पढ़ी ॾियो, सुभाणे कुकड़ जी शर्त आहे, जीअं कुकड़ मारे। साईं चयुसि बच्चा पखियुनि खे न विढ़ाए, रब रुसी वेंदो, क़यामत कारी थी वेंदी। चे मौली साहब छॾ बस, वाइज़ नसीहत न कर, मूंखे पढ़ी ॾे। अल्लाह वारे जी नज़र उनजे दिल ते पइजी वई। चओ न सुभान अल्लाह। हथ ते रखी पढ़नि था बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अर्रहमानिर रहीम, मालिकि यौमिद्दीन, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। 2-3 आयतूं पढ़ी दम करे ॾिनोसि, फरमाए वञ पुट कुकड़ खे खाराए। हे ख़ुशीअ मों टपा ॾींदो वियो त सुभाणे मुंहिंजो कुकड़ शर्त मारे वेंदो। घरवारी खे चई वञ भोरा करे कुकड़ खे खाराए। कुकड़ खे खारायूं, रात भी सियारे जी, ॿिन्हिनि खे निंड न पई अचे, सुभाणे असांजो कुकड़ शर्त मारे वेंदो। हर जागिन पर निंड अची वई। घरवारी के रात जो असुर जे टाइम ते जाग थी जे कुकड़ खे त ॾिसां। ओ कंबर वारा जॾहिं कुकड़ जे वेझो वई त कुकड़ जी मुंडी हेठि लॻी पई आहे। कुकड़ पंहिंजे ज़ुबान हाल में छा थो चवे? अल्लाहू अल्लाहू। माई जो ॾिठो चे वञ हे त मुलो थी वियो। भॼंदी वई पंहिंजे मुड़ुस खे लोॾो ॾेई करे चई ओ मारिया उथ त सही, चे ख़ैर त आहे। ख़ैर कहिड़ो तो
वारो कुकड़ मुलो थी भागी तने तो तोखे मां झलिया पियो ते उन वहा बिन मुल्लन दिन मोकल हाने कुकड़ जो खानो खराब करे छडे हाने मां छा कया जको छो सो छो के हाने यो भाड़ी थी पियो कमाईंदो कोन बस हाने जिक्र जो लोलियूं पेडींदो चई पो हाने छा क्यों बस इनी भाड़ी के कोहाऊं था बस खाऊं था ज़ाल मुर्स परेशान कुकड़ के कुठऊं खंब अलग क्यों गोश्त बूटियों धार धार करे देगड़ी में विझी पचायूं जडे लथो मजबूरन दिल न पई करे न खाइण ते आखिर खाइण शुरू के हिकड़ी बूटी हथ में बी वात में बिन्हिन जी मुंडी हेठ थी वई भई शुरू थी विया अल्लाह सुबह जो टाइम थियो हाफिज मोहम्मद सिद्दीक भरचूंडी रहमतुल्लाह अलैह जी खिदमत में आया साईं मेहरबानी करे जिक्र भी दियो विरद भी दियो अज सुञातो आ त अल्लाह असा जो हुआ अज खां पो वायदो था क्यों कुकड़ न विढ़ाईंदास असा वली इन्हीं के मनीदा हूं जो 5 मिनट कहने को लड़ी अचे त रब सा मिलायूं समझो था न असा उन के वली न मनीदा हूं जो को 5 मिनट कहने लड़ी अचे कलाकन जा कलाक भली उन वट वेहे रब को राब्तो तोड़ाए गैर असा राब्तो कराए तो वली नहीं मदली दुआ करण आयो अल्लाह हक जे वलियन जी सुञाण नसीब करे आमीन त चओ असा जा दोस्त वरी भजंदे तो बकर भी खई विंदा पैसा भी जेगियूं भरे विंदा चैसे वली देखणी तो वञा बुजुर्ग आ ॾेई अचांस पी भुख ते घर वेठो आ उनके मजाल कुछ ॾे मां चवां थो अब्बे अम्मा जहिड़ो बुजुर्ग दुनिया में कोन थी इन जी ख़िदमत करण जी दिल मां जेका दुआ निकरंदई तुंहिंजा बेड़ा ई पार थी वेंदई और नौजवानों पी मां जी खिदमत कयो पी मां जी इज्जत कयो कुरान तो फरमाए वकज़ा रब्बुक अल्लाह ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना फरमाई मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ्फू वला तनहरुहुमा रब से फरमाए तो कुरान तो चवे इबादत अल्लाह जी के ऊपर पी मां सा सोना हलो असा दुनिया सा सोना हलंदा हूं न हलंदा हूं तो पी मां सा सोना न हिन महल निकतो आ मोटरसाइकिल अरे छोरा काडे से पोड़ा तंग करे छड़ियो ठीक है तो वना तो बाजार कमा मोटी तुम सजी रात बेजू अखियों बंद न थियो त खैर सा अचे खलक चौंदी दर बदर थे हेडे होडे वने पी चोंदो अल्लाह मुझे बच्चे के कोसी हवा न लगे और नौजवानों पी मां के नहीं जाए जो पी मां जी खिदमत कजो पी मां जी इज्जत कजो खुदा जो कसम जिन जो पी मां राजी जो जन्नत उन जी आ नबी तो फरमाए जेको पी मां नाराज खुदा जो कसम उन जी क़यामत कारी थी वई नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने कड़े कब्रिस्तान में गुजरिया पे वनन कब्र में फाह जा उलांबा पे निकरन कब्र में चीखू दाहू बुधण में आयो सजन उन कब्र जे मथो बी रिया फरमाए सहाबियो कंजी कब्र आ सहाबा जो अल्लाह जे रसूल सा के पतो ना ले कंजी आ पान करीमन एकड़े सहाबी के कहो तो तू वनी मदीने जी बाजार में ऐलान कर मानू अचन मन सुञाणन मन को नौजवान जो छुटकारो थे असा जड़ो होजे जे बाबा असा जो वास्तो ही कोने असा सखर जा ए कंबर जो मुकाम मालिक जानन इलाके जा असा जो वास्तो ना है ए शफीक नबी ए रहम दिल नबी सोहणन जो सरदार आमिना जो लाल वा खुदा जो कसम वो सोहणो नबी दिलबर नबी इमामुल अंबिया ते कब्रिस्तान ते बीरिया सहाबी के जो वनी बाजार में ऐलान कर मानू अचन अचे तो सहाबी ऐलान क्यों अचे तो अचे अची मानून में पीह पई कब्रिस्तान भरजी वियो साईं फरमाए दियो खबर ए कब्र कहंदी आ एकड़े जने सुञातो चेसे मुजो सौट कह चो मुजो मासात हो कह चो से मुजो ही लगंदो हो नबी से फरमाए दियो खबर जे वालदैन मो को जियरो आहे उन जो साईं अबो मरी वियो तस अमड़ जियरी थस कंबर जा मुसलमानों मदीने जे मीर फरमाए जल्दी क्यों नहीं कुराड़ी के मां मोहम्मद करीम दे वठी अचो अचे तो कुराड़ी के जी हुजूर सन जो पैगाम मिलो वा कुराड़ी बेचारी लठ जो टेक ते पैरन में जुटी न पातई पैर गिसकाई दे नबी सन जी खिदमत में थी पहुंची संजन फरमाए अम्मा तोके मां न घुराया हा पर इनी जे करे घुरायो तो मां दे कबर कहजी आता और जी चीख निकरी वई रड़ निकरी वई दाह निकरी वस रोई चवे ती मोजा साईं मोजे जिगर जे टुकड़े मोजे पुत्र जी कबरा साईं तो समा दे खबर पुत्र को राजी आ कि न नाराज आ रोई वेठी अर्ज के साईं मुखे डाडो सतायो थे मुखे डाडो दुखायो थई मानी को नाराज आ
सजन फरमाया मां वडी तकलीफ में आजाब में हेठों भी बाहे थस मथों भी बाहे थस माफ करे और चवे थी सोना माफ कया पर मुझी दिल न थी मने मां छा कया खुदा जो कसम मां जो दुआ करण आयो हां अल्लाह तवा जेके भी मस्जिद में आया हो सबनी के पी मां जो मुरीद करे सब आमीन नथा चो भला ही दुआ घुरा रब ज़ालन जो मुरीद करे न पी मां जो मुरीद करे हिकड़ी ज़ाल मरी वई बी मिलंदी सब ॾाढा आइनी करे नथा चो त घर वञो तले छा हाल थी हिकड़ी ज़ाल वई बी मिलंदी बी वई टी मिलंदी टी वई चौथी मिलंदी पर पी मां मरी वियो अहिड़ो तोहफ़ो क़यामत ताईं न मिलंदी इन्हनि जी इज्जत कर इन्हनि जी ख़िदमत करण खां दुआऊं वठ हज़रत मूसा कलीम रस्ते सां पियो वञे रब से फरमाए कलीम पेरनि खे ठाहे खण रब जिंदगी में कोन अची वञे छो थो चवे रब तो फरमाए कलीम अॻे तुंहिंजी अमड़ कुराड़ी जीअरी हूंदी ही जाॾे तूं ईंदे हे हथ खणी चवंदी मौला जिते मुंहिंजे मूसा पुट जो पेर हुजे उते ख़ैर कजांइ अॼु दुआ जो दरवाज़ो बंदि थी वियो थी कदम संभारे खणजांइ बच्चो घर मां निकिरंदो आहे पीउ मां चवंदो आहे अल्लाह ख़ैर सां मोटाए ॾियां बहरहाल नबी से फरमाया अम्मा माफ करेस औरत चवे थी साईं माफ त कया दिल न थी मने सोहणे नबी जी नजर उन औरत जे सीने में लगी हुजूर जी नजर मिठे मोहम्मद करीम जी नजर आमिना जे लाल जी नजर सोहणे नबी जी नजर जो जीअं हीअं पइजी वई उन औरत जूं अंदर वारियूं अखियूं भी खुली वयूं अंदर वारा कन भी खुली वियसि अखियुनि सां पंहिंजे बच्चे खे सड़ंदे ॾिठई दिल वारे कन सां पंहिंजे बच्चे जूं रड़ियूं ते दाहूं ते चीखा ॿुधई बच्चो अंदरो रोई थो चवेसि ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा ओ मुंहिंजी जीजल अम्मा अल्लाह वास्ते मूंखे माफ़ कर अम्मा ग़लती थी वई आहे मूंखे माफ़ कर औरत जॾहिं पंहिंजे बच्चे खे सड़ंदे ॾिठो औरत जी दाह निकिरी वई रोई चवे थी साईं मां पंहिंजे पुट खे माफ़ कयो मां पंहिंजे पुट खे माफ़ कयो मां पंहिंजे पुट खे माफ़ कयो अञा अम्मा माफ़ी जो ऐलान कंदी वई क़बर बाहि मां गुलज़ार बणिजी वई सो मुंहिंजा प्यारा भाउ ख़ुदा जो कसम पीउ मां जा पिटियल असां रोडनि ते पिन ते ॾिठा आहिनि पीउ मां जी दुआउनि वारा असां जहाज़नि में उॾामंदे ॾिठा आहिनि अॼु वाइदो कर त पीउ मां जी इज़त कंदुमि चओ त सही न जेकॾहिं तूं न कंदे न सुभाणे करणी भरणी आहे पोइ तुंहिंजी औलाद बि तोसां ईअं कंदी अॼु पीउ मां सां तूं सुठो न हलंदे सुभाणे तुंहिंजा बच्चा तोखां बदिलो वठंदा मां दुआ करण आयो आहियां अल्लाह अबे अम्मा जी ख़िदमत नसीब करे मां त तजुर्बो कयो आहे हिकिड़े अबे खे 9 पुट आहिनि पर 9 जी ख़िदमत कंदो पर 9 पुट वरी पीउ पोड़े जी ख़िदमत नथा करनि तो चवेस हू न सा प्यार होस हू करेस हू चवे तो न सब कुछ हिन के ॾिनई मां छो कयांस हू करेस याद रखो मुसलमानो कॾहिं पीउ मां लेखो न कयो अॼु तूं उन्हनि सां लेखो न कर उन्हनि जी ख़िदमत कर दिल मां दुआ निकितई ख़ुदा जो कसम अॼु जी वेंदे सभु कम तुंहिंजा सवला थी वेंदा नबी साईं जी ख़िदमत में हिकिड़ो सहाबी आयो नबी साईं खे चवे तो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं बाबो मूंसां ज़्यादती करे थो ज़ुल्म थो करे नबी साईं फरमाए कहिड़ो ज़ुल्म थो करे जैसे मिल्कियत मां कमाई थम वॾी मेहनत करे गॾु कई थम अबो मुंहिंजो छा कंदो आहे मूंखां पुछंदो ई नाहे मुंहिंजी मिल्कियत खपाईंदो आहे ॿिए खे सम्झायो नबी साईं हिकिड़े नौजवान सहाबी खे मोकिलियो त वञो नी कुराड़े खे मां मुहम्मद करीम ॾे वठी अचो जन कुराड़े खे हुन सहाबी पैगाम ॾिनो कुराड़ो उन नौजवान खां पुछा थो करे हुज़ूर साईं मूंखे कीअं घुरायो आहे हुन चयो त हुज़ूर साईं वटि तुंहिंजो पुटु तुंहिंजी शिकायत खणी आयो आहे त पोइ मुंहिंजी मिल्कियत खपाए थो पर मूंखां पुछंदो ई न आहे उहो कुराड़ो दिलि जो दिलि में रब खे दाह ॾींदो बि अचे पियो रोईंदो बि अचे पियो रब सां ॻाल्हाईंदो बि अचे पियो छो त दिलनि जा राज़ केरु ॼाणींदो आहे अञा रोईंदो रोईंदो नबी साईं जी ख़िदमत में मस पहुतो त जिब्रील भी हुजूर वटि अची पहुतो जिब्रील जो साईं तकड़ में फ़ैसिलो न कजो अॻ में हिन कुराणे को दिल जो हाल पुछो दिल जो दिल में रब सां छा ॻाल्हाईंदो आयो आहे अल्लाह से सॼो तुंहिंजो दिल जो हाल ॿुधी वरतो आहे छा चवंदो आयो आहे उहो मां मुहम्मद खे बि ॿुधाए रोए पियो नबी साईं खे चई साईं मां अल्लाह खे चयो मौला तोखे त पतो आहे वॾी मेहनत सां शादी कयमि वरी औलाद लाइ वॾी तड़प हुई रब तोखे पतो आहे केतिरियूं दुआऊं औलाद न हूंदी आहे पोइ माण्हू दुआऊं घुरंदो आहे मां हेॾे वियुमि हैदराबाद जे पासे हेॾे रस्ते में वापसि अचां पियो काज़ी अहमद जी भरिसां वॾो नवाब माण्हू हो चांडियो हो
मां जॾहिं मिलियो मां अखियुनि मां पाणी न पियो बीहसि मूंखे चई मौलाना जितों लथा हो रोड खां वठी सॼी ज़मीन मुंहिंजी आहे मिल्कियत मुंहिंजी आहे पर औलाद नाहे दुआ घुरो त रब औलाद अदा औलाद जा खज़ाना कंहिं वटि आहिनि ॻाल्हायो मुझे अखियुनि मां ॻोड़ा वही आया मां रोई वेठुमि हो करीम रब्बा जे औलाद तो औलाद जेकॾहिं पैसनि सां ॾे हा त मां जहिड़ो ग़रीब पुट त परे पर न्याणी बि ख़रीद न करे सघे हा खुदा जो कसम करोड़पतियुनि खे पुट त न पर धीअ बि न ॾेई पर ग़रीबनि खे 10 पुट ॾेई छॾे केरु थो पुछेसि तॾहिं फरमाई यहबु लिमन यशाउ इनासा وَيَهَبُ لِمَن يَشَاءُ الذُّكُورَ أَوْ يُزَوِّجُهُمْ ذُكْرَانًا وَإِنَاثًا وَيَجْعَلُ مَن يَشَاءُ عَقِيمًا إِنَّهُ عَلِيمٌ قَدِيرٌ रब तो चवे जंहिंखे वणे त धीअं ई धीअं जंहिंखे वणे त पुट ई पुट जंहिंखे वणे त संड जा ताला हणी छॾियां जंहिंखे वणे त जोड़ा जोड़ा ॾियां पूरी दुनिया जा पीर फ़कीर ले जे मां न ॾियां त मुखों को ॾियण वारो ई आहे पुट न्याणियूं कंहिंजे खज़ाने में अचो न करीम रब खां घुरो जेको पूरी दुनिया जो ख़ालिक तॾहिं सां असां फरमाए तो तूं ख़ालिक तूं मालिक तोखे चारो नाहे चवण जो वसंदड़ शहर वीरान करी जे वसाई तव्हां हणो चो किन के पाली पालिकन में किन का पीहाई पाहण चो किन के दाम न दे दमड़ीअ जी किन के माया दे मणो चो किन के बेक न बख्शे बकरीअ जी किन के धणी दिए तू धणो चो तेला हूं ताहण था डकन लिंग लतीफ जा जिते वली कंबिन था बुजुर्ग कंबिन था असा के परवाही का घिर कबर में तो पो खबर पवे नबी सिंह के चयो साईं मां अल्लाह के चयो पियो अल्लाह औलाद लाइ केॾियूं दुआऊं घुरियूं मां औलाद ॾिनी साईं औलाद ॾिनी हुकुमात औलाद जी दुआ घुरो त रब खो इहा दुआ घुरो जेका इब्राहिम खलील दुआ घुरी रब्बी हबली मिन सालिहीन ओ मुझा अल्लाह बच्चो दे त नेक दे साले दे फरमा बरदार दे जेको तुझो भी चवण वठे त मुझो भी चवण वठे दुआ इहा घुरंदा क्यों अल्लाह नेक औलाद दे अल्लाह साले औलाद दे अल्लाह जेको तुझे भी दर ते झुके मां अब्बे जे भी कदमन में झुके इहा औलाद हुजे न किन नाम फरमान हुजे अजीज दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो नबी सिंह के चई मां दुआऊं रब के चवां पियो केतिरियूं घुरियूं माई बच्चो त ॾिनई रब सब कुछ मां इन जे लाइ कयुमि सॼो ॾींहुं ॿनियुनि में ॿारनि में घुमंदो रहियुमि अधु राति गर्मियुनि में सर्दियुनि में जो कुछ भी आंदुमि सभु हिन जे मथां ख़र्च कयुमि सुठा कपिड़ा खाधे पीते जो इंतज़ाम पाण खीर न पिया हिन खे खीर पीआरींदो हुअमि पाण छिगल जुतियूं पातमि हिन खे सुठियूं जुतियूं पारायमि रब खे चवंदो पियो अचां ओ मुंहिंजा मिठा अल्लाह भली मूंखे अबो न सम्झे पर कम अज़ कम एतिरी दिलि में मुहबत विझेसि जो कॾहिं कॾहिं पाड़े सिरी सम्झी करे मूंखे हाल पुछण थो अचे पाड़े सरी समझी करे पुछण त अचे एतरी त दिल में मोहब्बत विझेसि नबी से रोइन पिया हुजूर साईं जी अखियुनि मुबारकनि मां पाणी हले पियो मदीने जो मीर सोहणनि जो सरदार रोए पियो ऐं पाक नबी इमामुल अंबिया उन नौजवान जे गिरेबान खे पकड़ियो गिरेबान खे पकड़े ही धिको ॾेई फरमाइसि ओ नौजवान ए तुंहिंजो अब्बो आहे ही मिल्कियत तुंहिंजी नाहे तुंहिंजे अब्बे जी आहे तू भी पंहिंजे पीउ जी मिल्कियत मिल्कियत जाॾे ख़र्च करे न जी मर्ज़ी जे तोखे विकिणी छॾे बि हिनखे अख़्तियार आहे तोखे ॻाल्हाइण जो को अख़्तियार मालूम थियो असां पीउ मां जी मिल्कियत आहियूं पाई आहे या न हे वरी थोड़ी ॻाल्हि ते पीउ मां सां ॻाल्हाईंदो हेठि मथे ॻाल्हाईंदो मतिलबु ज़िंदगी जूं नेकियूं हली न वञनि पीउ मां जी इज़त कर उफ़ बि न चोजां उफ़ियो वला तनहर क़ुरान ठही पंहिंजी कबर खे कारो न कर नबी साईं जी अखियुनि मां ॻोड़ा पिया वहनि काश जेकॾहिं मां मुहम्मद करीम जी अमड़ जी अरी हुजे हा मां मुहम्मद निमाज़ में हुजां हा अम्मा सॾु करे चविया ओ पुट मुहम्मद करीम मां मुहम्मद निमाज़ टोड़े बि अम्मा खे जी सां जवाब ॾियां हा वॾो मक़ाम आहे पीउ मां जी वॾी इज़त आहे मां दुआ कयां थो अल्लाह कंबर जे मुसलमाननि खे पीउ मां जी ख़िदमत नसीब करे जिन जा मरी विया आहिनि नाराज थी हलिया विया आहिनि राज़ी करे न सघिया हो डॉक्टर फीस वठंदो आहे पर मोली मुफ्त में वज़ीफ़ो ॾिनियूं थो वञे अल्लाह
जे लख रुपयो पीस घोरा भी तव्हांखे ॾियणो पवे छो त पीउ मां खे राज़ी करण को सवाद चाढ़ो ई पर मुफ्त वारी शइ जो कदुर नाहे कंबर वारा कदुर कजाई पाण करीमन फरमाए जेको अबो नाराज थी मरी वियो अम्मा नाराज थी मरी वे इनकी बख्शिश न थींदी जसी ते पीउ मां राज़ी न थे साईं हाणे त हलिया विया छा कयां मुझे सोने नबी फरमाए पो पीउ मां जे लाइ पीउ मां जे गुनाहनि जी माफ़ी रब खां घुर इस्तग़फ़ार पढ़ पीउ मां जे लाइ मन रब से उन्हनि खे बख़्शे मन क़यामत जे ॾिहाड़े रब से वरी उन्हनि खे चवे त तुंहिंजे बचे तुंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वरिती ही मन इहो नज़र करे मन उहे बि तो ते राज़ी थी पवनि मन उहे तोखे माफ़ करनि तोखे जन्नत मिली ॻाल्हि सम्झ में न आई जो पीउ मां खे दुनिया में राज़ी कंदासीं जे मरी विया आहिनि त उन्हनि जे लाइ ख़ैर ख़ैरातूं कंदासीं इस्तग़फ़ार पढ़ंदासीं मन अर्श वारो रब राज़ी थी जन्नत मुंहिंजा अदा ज़िंदगी 4 ॾिहाड़ा आहे आख़िर मौत ईंदो आख़िर क़बर में हलिया वेंदासीं ओचितो मौत थो अचे ओचितो पर अञा ताईं असां न सम्झियासीं मां एॾे सखर में वियुमि हिरा अस्पताल हुई दोस्त मूंखे टेलीफोन कई चइसि मौली साहब 5 मिंट अचो मुंहिंजो वॾो बीमार आहे मिड़े कुझु क़ुरान जूं आयतूं पढ़ो मन रब शिफ़ा ॾे मां जॾहिं हुते वियुमि ॻाल्हियूं निकितियूं जैसे ते भरसां असांजे कमरे में हो औरत बीमार खणी आया सफ़ा अलील हुई असां चयोसीं अॼु न सुभाणे मरी वेंदी वेठे वेठे 2-3 ॾिहाड़ा गुज़रिया पर उहा बि हलंदी रही बाबे खे बि दवाउनि जो इलाज हलंदो रहियो रात जे टाइम ते उन कमरे में रोवण जो आवाज़ आयो असां चयोसीं शायदि कुराड़ी वई उते जॾहिं पहुतासीं त कुराड़ी खट ते चढ़ी वेठी उन बेड ते ठीक ठाक वेठी चई मूंखे सिहत मिली वई पर न्याणी मुंहिंजी मूंखे पुछण आई ओचितो वीचारी जो दम परवाज़ थी वियो खुश चंगी भली जेका अमड़ खां पुछण आई उन जो जनाज़ो हाणे खयूं था वञनि को एतबार न थी को मौत ते भरवसो न थी असांजे सखर जे इलाके जे अंदरि ड्रेहा मशहूर आहे उते माशाअल्लाह होटल वारो हो उन्हनि दोस्तनि मूंखे ॿुधायो हिकिड़ो हमरा निकितो कुते खे मारण जे लाइ बंदूक खणी निकितो कुते खे मारियाईं फेर जो कई त ॿिए नौजवान खे अची हिते लॻो अची उन्हनि जे मैटरनि बि चयो त असांजे माण्हू खे मारियो त उन्हनि गोली सिधी कई त हिन खे मारियो पर जेको किरियो त उन इशारो कयो त हिन खे न मारजो जो को कसूर न आहे ग़लती सां लॻी वई आहे पर वीचारे खे अस्पताल खणी विया दम परवाज़ थी वियो उनखे कहिड़ो पतो हो त मां मरंदुमि जे पतो हुजे हा त इन जे अॻियों अचे ई न का खबर काने ओचितो मौत थो अचे कुरान फरमाए थो इज़ा जा अजलुहुम ला यस्ताखिरून सातन वला यस्तक़दिमून अल्लाह तो फरमाए अजल जो टाइम आयो मिंट त परे पर सेकंड भी मोकल न मिलंदी मौत जी कब्र जी आखिरत जी तैयारी कर सोहणा अमल कर मन सोहणन अमलन करण जे करे सोहणो नतीजो निकरी पवई अखियूं ॿूटींदो वेंदे कब्र भी मुबारक ॾींदे त खटे आयो हाराए न आयो बेचारे बंगलो ठायो सॼी जिंदगी रहंदुमि बंगलो ठही वियो एयर कंडीशनूं सोलर अलाए छा लॻी विया पर अधे वेचारे जी टिकट कटजी वई तॾहिं शाह साहब फरमाए थो पखियुनि पोखी पोख पर पाण हुआ परदेसी लॻी अहिड़ी हीर जो पखी पकल पोख छॾे हलिया विया चए थो पोढ़ो थियो न सिज झूनी थी न ज़मीन पनीअ ते खणी बिज हारींदड़ हारी बि हलिया विया कुछ होशियार थी आखिरत जी तैयारी कर अॼु क़ुरान जी महफ़िल आहे हे क़ुरान रहमत वारो जंहिं बचड़े खे अॼु क़ुरान जी डिग्री मिली यो हाफ़िज़ुल क़ुरान जंहिंखे डिग्री मिली आहे क़बर ताईं गॾु हलंदसि आहे था चवनि साईं असां पंहिंजनि पुटनि खे मदरसे में न पढ़ाईंदासीं स्कूलनि में कॉलेजनि में पढ़ाईंदासीं ऑफिसर कंदासीं पर ख़ुदा जो कसम खणी बेतरबी में चवां थो मरण खां पोइ इहे सभु डिग्रियूं इते धूड़ पियो पाईंदियूं पर क़ुरान वारी डिग्री क़बर में बि गॾु हलंदनि पोइ मां छो न चवां रख क़ुरान सां यारी त तोखे मिले जन्नत जी रहदारी खोड़ माण्हू दुनिया में विया पर खुदा जो कसम कुछ न खणी विया पर जे पोयों बच्चो साले छॾे विया कब्र ते भी रहमत जो मींहुं हज़ारे नौजवान विया पोड़ा विया मर्द विया औरतूं वयूं लॾे विया शाह ऐं तवंगर हज़ारे हाजन के नौकर सुता हिन मिटीअ जे अंदर सिघो तोखे भी सुम्हणो आ
अदा मोमिन तैयारी कर मरी हिक ॾींहुं वञणो आ अमरो अल्लाह साईं जो मिठा सब कंहिंखे मञणो आ हर कंहिंखे हलणो आ कुरान तो फरमाए कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम रब से फरमाए तो हर शइ फना थी वेंदी पर हमेशा रहण वारी ज़ात मां अल्लाह जी रहंदी अब्बा डाडा काॾे विया पर डाडा काॾे विया धड़ डाडा नड़ डाडा कड़ डाडा सब कब्रन में सुता आहिनि पर हिकु ॾींहुं असांजो नंबर बि ईंदो अधो त दुनिया में आयो हो हाणे साईं चौथे नंबर ते को पंजे नंबर ते आ हाणे नंबर ते नाहे वञण महल अचण महल नंबर हुया पर वञण महल असांजा नंबर न आहिनि हाणे पंजे नंबर वारे भाउ जो जनाज़ो चौथे नंबर भाउ जे कुल्हे ते पहिरें नंबर जे कुल्हे ते ॿिए टे नंबर जे कुल्हे ते अबे जे अखियुनि मां ॻोड़ा थवनि यार मरणो मूंखे हो पर ही नौजवान थो वञे और रब तुझे नाले ता सदके वञा मुसलमानों का भी खबर काने को भी पतो कोने ओ जो तो अची इज़राइल पहुंचंदो रब के राजी कर मन अल्लाह अर्श ते राजी थी जन्नत ॾेई छॾे हवा खबर हुजे अॼु मौत ईंदो मुंहिंजो कंबर माण्हू ईंदो पर इज़राइल ॻोल्हींदो वाक़ई तो अचे हज़रत इदरीस नबी सुभान अल्लाह जिब्रील सां मुलाकात थी जिब्रील अमीन के चई यार गाल बुध मुखे इज़राइल सां मुलाकात करा चई इज़राइल ते टे आसमान ते आ जे मेहरबानी कर मुखे मुलाकात जो ॾाढो शौक़ आहे इज़राइल सां मिलां जे मां रब खो मोकल वठी अचां जॾहिं वियो त रब खो मोकल वठी आयो चई हल भला मुंहिंजे परनि ते सवार थी हे जिब्रील जा पर आहिनि ही परन ते सवार थियो खबर कान पई 5 मिंटन में वनी नबी सां मिलियो मथे मुलाकातूं कंदे कंदे वनी इज़राइल सां मुलाकात थियस हज़रत इज़राइल जे लाइ इशारो कस जिब्रील ते हे इज़राइल इज़राइल ॾिसी मुर्के पियो चेर मां तोखे मिलण जी ॾाढी ख्वाहिश रखियमि पर तोखे ॾिठुमि इज़राइल चयुसि जल्दी कर देर न कर टाइम पूरो थी वियो थी इज़ा जा अजलहुम ला यस्ताखिरून सातम वला यस्तक़दिमून रब जो हुकुम हो तिन के टे आसमान ते जो रूह कब्ज़ कजाई हाणे जल्दी कर लेट त मां तुंहिंजो साह कढाऊं ते अखियुनि मां ॻोड़ा वही वियसि यार मूंखे पतो हुजे आ मां हेॾे न अचां हेठि ई हुजां हा पंहिंजा दफ़न करनि हा पंहिंजा अज़ीज़ करीब कुलड़ा ॾियनि हा मुंहिंजा दोस्तो मौत जी का ख़बर कान्हे ओचितो मौत ईंदो तयारी कर कुझु नबी सां मुहबत कर नबी जे यारनि सां अहल बैतनि सां प्यार कर ग़लति तोखे सम्झायो आ त न मञींदा आहिनि हे अल्लाह जो कसम खणी बैत रब्बी में चवां थो असां कंहिंखे झलींदा ई न आहियूं हेॾे न वञो झले उहो जंहिं वटि खोटो सौदो हुजे असां वटि सचो सौदो क़ुरान वारो आहे हिकिड़ा चवंदा आहिनि नबी खे न मञींदा आहिनि वलियनि खे न मञींदा आहिनि अहल बैतनि खे न मञींदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह मां शुरू खां वठी तव्हांखे ॿुधाईंदो वियुमि त असां सभिनी खे मञींदा आहियूं असां पाक मुहम्मद करीम जे यारनि खे भी मञूं पंतनि खे मञूं वलियनि खे मञूं जिन जो इन्हनि सां प्यार आहे जो बेड़ो ई जन्नत लाइ तयार आहे कहिड़े वलीअ जी तारीफ़ कयां वलियनि जी तारीफ़ कयां बि चो हां ठरे अॼु मां उन्हनि सगोरनि जी तारीफ़ थो कयां जेके मिठे मुहम्मद करीम जे सीने ते निंड कंदा हा कुलमे वारो पाक नबी जे कुल्हनि ते जेके सवारी कंदा हा इमामुल अंबिया रईसुल अंबिया कायनात जा सरदार नबी ही रस्ते सां पिया वञनि हिकिड़ो छोकिरो जंहिंखे मथे ते टोपी न हुई पेरनि में जुती न हुई जान मिट्टी सां भरियल हुई साहबा फरमाइनि त असां ॾिठोसीं बाज़ार मदीनी जी हुई सोणे नबी उन छोकिरे खे भाकुर में खणी सीने सां लॻायो साहबा फरमाइनि त असां पुछा कईसीं या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे कंहिंजो पुटु कंहिंजो छोकिरो आहे संजन फरमाए मां नथो सुञाणे अलाए केरु आहे कंहिंजो छोकिरो आहे साईं पोइ हिनखे छो खयूं अथव मुंहिंजे सोणे हबीब नबियनि जे नबी इमामुल अंबिया फरमायो हिकु दफ़े इन छोकिरे खे मां ॾिठो हो मुझे नड़े हुसैन सा रात पियो खेडे मां मुहम्मद करीम जी दिल घुरी जंहिंजो मुझे बचड़े हुसैन सा प्यारा छो न इहो बच्चो भी मां मुहम्मद जी झोली जो प्यार वठे जेके नबी साईं जे बच्चन सा प्यार करन हुजूर उन सा प्यार करे तू तो चवे सही न हे न मनीदा आहिनि खुदा जो कसम अहल बैतन को सवा असां जो ईमान जो बचण मुश्किल आहे जिन करबला जे मैदान में वाह जो मल्हायो आ तने शाह साहब फरमाए तो करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं
झेड़ो यजीदिन सामऊं जुंबी जोड़ियाऊं मुंह न मोड़ियाऊं पसी ताओ तरार जो एडो तलवारन तीरन जा मींह था वसन पर उन घड़ीअ भी मुझे मुर्शिद हुसैन के निमाज याद अज हिन खां पुछा कर निमाज चे मौली साहब गाल न पुछा कर मौली साहब टंगुन में ॾाढो सूर आहे मस्जिद ताईं हली नथो सघे हैफ़ हुजे तुंहिंजे हाल ते सॼो ॾींहुं कंबर जी बाज़ार में रुलंदो थो वते उते गोॾनि में सूर न आहे जे गोॾनि में सूर आहे त रब जे सज जे लाइ सूर आहे हा ख़ुदा तुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे झुकाए जंहिंखे न झुकाए जवानी में न कंहिंसे अञा त जवान आहे पोड़ो थींदुमि त झुकंदुमि पर पोड़ो थियो त सजदो बि नसीब न थियो जे बाबा घुमण जहिड़ो न आहियां मौलवी खां पुछी आहे त कुर्सी ते वेही पढ़ां हाणे कुर्सी ते वेठो आहे सजे जो मज़ो बि रहिजी वियुसि मां दुआ करण आयो आहियां अल्लाह ताला असांखे सजदा नसीब फरमाए ख़ुदा जो कसम जॾहिं बानो रब जे दर ते सजदो थो करे हे तो सुबहान रब्बियल आला सुबहान रब्बियल आला अर्श वारो रब तो चवे मलाइको अॼु इन ते राज़ी न थिया त कंहिं ते राज़ी थिया जेको पंहिंजी निड़ मुंहिंजे दर ते रखी थी मां मिड़नी गुनाह जी माफ़ी ॾेई जन्नत थो ॾियांसि अॼु असां मूं निमाज़ वई ख़ुदा जो मर्दन में वही औरतुन में वही मर्द न पढ़ंदो तो घरवारी के काडो चवंदो जॾहिं पानी न पढ़ंदो तो घरवारी ते मथो हुकूमत कीअं हलाईंदो असां त ॾिठो आहे शादियुनि जे मौके ते असांजे मर्दन खां निमाज़ वई पर औरतुन खां भी निमाज़ूं वयूं तव्हांजे कंबर में मत ईअं न हुजे मां आम चाइन ते ॾिठो आहे शादी जी पहिरीं रात घोट कुंवार खे निमाज़ी माफ़ जंहिं खे भी निमाज माफ़ जंहिंजी शादी में घोट ऐं कुंवार निमाज न पढ़े जिन निमाज न पढ़े सची ॿुधायो न शादी में का रहमत ऐं बरकत का हूंदी पहिरीं रात शैतान खे राज़ी करे रहमान खे नाराज़ कयईं पोइ छा बचंदुसि वरी साईं हाणे छोरो ॼायो आहे रोवण ई बसि नथो करे वारो कर साईं फीणो रखेसि तावीज़ ॾेसि सॼी ज़िंदगी हाणे तोखे रोइणो हाँ मुझे अम्मा नमाज पढ़ो अदा नमाज पढ़ो वाक़ियो तो अचे इमाम अहमद बिन हंबल जी न्याणी के गोठ में पढ़ण जी आई न्याणियों अड़ियों काडो आणिया न्याणी पढ़ण जी आई उन गोठ में पढ़ण जी आई परे परे जो औरतूं आयूं चैन कुआर सां मिलूं परे परे खां औरतूं मिलण जे लाइ आयूं ने होते मिलण जे लाइ आयूं तो सस सां मिलूं सुबुह जो टाइम हो सस जो मत मुझी न्याणी मत मुझी कुआर सुती न पई हुजे एक दराज टाइम ते पाण भी तहज्जुद पढ़ियो थई मुड़स के भी तहज्जुद पढ़ायो थई मां अखियुनि सां ॾिठो तम सुबुह जी नमाज पाण भी पढ़ी थई मुड़स के भी पढ़ाई थई ऐं इशराक भी पढ़ियो थई मत निंड न पई हुजे सस के इलाज करन थियो अदी 5 मिनट वनी उथारे पो भली सुबह सस जो अंदर अचे ॾिसे त निंड में नाहे कुरान खुलियो पियो त वेठी थी कुरान पढ़े काडो आणिया अहिड़ियूं अमड़ियूं न्याणियूं भेनरियूं सस मथो आई चई अम्मा 5 मिनट मेहरबानी करे परे परे खां औरतूं आयूं तो सां मिलण अम्मा उन्हनि सां मुलाक़ात करे को बिस्तरे ते लेटी पो सस खे चई अम्मा ख़ुदा जो कसम मुंहिंजो मामूल पूरो न थियो आहे रोज़ानो जेका मां मंज़िल पढ़ंदी आहियां पूरी न थी आहे कीअं मुसले खो था सस इलाज करे थी अम्मा बाद में तिलावत कजांइ मेहरबानी करे उथ अखियुनि मां पाणी वही आयुसि सस खे चई अम्मा ॻाल्हि ॿुधी थी 7 सालनि जी उमिरि में मूंखे यादि न आहे जो मूंखो निमाज़ कज़ा थी हुजे अम्मा 7 सालन की उम्र में मुखे याद ना है जो बेनिमाज औरत मुखे ॾिठो हुजे या मां ॾिठो हुजे मांखे तो 7 सालन की उम्र में याद ना है जो मां निमाज सही पढ़ी हुजे तहां त नेक माण्हू मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां मुसलमानों कलमे वारो पाक नबी जा परवानो मिठे मुहम्मद अरबी जा दीवानो हबीब किबरिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमे पढ़ण वारो सस चवे थी कुर्बान वञा मां पोछा जे ॻाल्हि ॿुध ॿाहिरि वञे त न औरतुनि खे वञी ॿुधाए जेकॾहिं मां हिकिड़ी बि औरत बेनिमाज़णा त मूंसां न मिले हली वञे बेनिमाज़ण मूंसां न मिले अचो साईं खे जाइ ॾियो
तवज्जो कयो। माशाअल्लाह साईं अब्दुल सत्तार भी मुझो ज़ामिन वठी आयो। ज़मानत थी वई साईं वियो। सस चो ॻाल्हि आहे वञी करे इन्हनि खे ॿुधाए का बेनिमाज़ण औरत आहे त सस खे चई त हली वञी। सस वञी करे उते ऐलान कयो। अचे तो काफ़ी बेनिमाज़ण औरतूं उन में हुयूं। उन मजलिस में उन्हनि वाइदो कयो त अॼु खां पोइ निमाज़ न छॾबी। किताबनि में अचे तो 700 बेनिमाज़ण औरतूं निमाज़ण त बणजी वयूं पर तहज्जुद गुज़ार बि बणजी वयूं। 700 बेनिमाज़ण औरतूं वक्त जूं कामिल वलियाणियूं बणजी वयूं। हिक औरत जी मेहनत सां अल्लाह जी मेहरबानी थी पई। झुगन जे मथो रहमत जी बरसात वसी पई। मां दुआ करण आयो आहियां अल्लाह असांजी अमड़ न्याणनि खे निमाज़ी करे, साहबा अहल बैत जो गुलाम करे, मिठे नबीअ जो सचो आशिक ते दीवानो करे, उन सोने हबीब ते कलमो पढ़ियो अथव। मां दिली दुआ करण आयो आहियां त मैदान क़यामत में उन दिलबर नबीअ जी शफ़ाअत भी नसीब करे। छा था चओ? क़यामत में हुजूर जी शफ़ाअत नसीब थे? नथा ॻाल्हायो। नबी से फरमाए क़यामत में मां मोहम्मद बेनिमाज़ी जी शफ़ाअत न कंदुमि। कंबर वारा जंहिंजी नबी शफ़ाअत न करे उहो जन्नत वेंदो। नथा ॻाल्हायो। पाक नबी इमामुल अंबिया के सहाबा जो से शो फरमाए मां मोहम्मद क़यामत में बेनिमाज़ी के सुञाणी दुमी न। साईं छो? फरमाए क़यामत जो ॾिहाड़ो थींदो मुझे दिलबर नबी मुझे सोणे नबी फरमायो बेनिमाज़ी जे चेहरे ते का रोशनी न हूंदी, अंधारी हूंदी। पाण फरमाए त निमाज़नि जो चेहरा चोरी जे चंड खां वधीक चमकंदड़ हूंदा। मां मोहम्मद सुञाणे वेंदुमि। पोइ सॾु करे चवंदोमानि अचो पुट गर्मी में न बीहो, अचो हौज़े कौसर जो पाणी बि पीओ, मुंहिंजे हथनि मां जन्नत जी टिकेट बि वठो वञी जन्नत में मज़ा माणियो। अॼु वाइदो कर त निमाज़ पढ़ंदुमि। अल्लाह को दुआ तो घुरा अल्लाह ता सभिनी के मदीने भी वठी वनी। इहा दुआ घुरा काॾे वठी वञेव? ॻाल्हायो। हिकिड़ी जाइ ते मां वाइज़ कयुमि मदीने जो हमरा उथी बीठो मूंखे चए मौलाना छॾ मदीने जी पचर दुआ घुर त रब अल्लाहु तआला मकान वठी वञे। तव्हां में बि को लाहूती बणजण जे लाइ तयार आहे त मां साईं खे अर्ज़ कई वञा पिछाड़ी में तव्हां लाइ दुआ घुरी छॾी न। काॾे वठी मदीनो। पोइ मां छो न चवां मुल्क मदीनो पारो ॾिसिया, मुल्क मदीनो पारो ॾिसिया सारी उमिरि पियो सारी दे। मुल्क मदीनो पारो ॾिसिया सारी उमिरि पियो सारी दे। गुंबज़ो ऐं मीनार ॾिसिया सारी उमिरि पियो सारी दे। ईअं न आहे जो करोड़पति वेंदो गरीब न वेंदो। खुदा घुरे त गरीबन के घुराए, करोड़पतिन के न घुराए। मदीनो मदीनो थई जंहिंमें पाक मोहम्मद करीम जो रोज़ो थई। जंहिं मदीने जे अंदर वञे त खुदा जो कसम थक लही पवन पर रोज़े वारे फरमाए मंज़ार कबरी वजबत लहू शफाती। नबी तो फरमाए जे जिंदगी में एक दफो भी मां मोहम्मद जे रोज़े ते अची सलात व सलाम पढ़ी मुझे मथो वाजिबा क़यामत में मां मोहम्मद हथ पकड़े जन्नत में जाए वठी ॾींदोमांसि। पोइ छा इरादो आहे? हलो मदीने। अल्लाह असांखे हाणे ई मदीने वठी वञे। बसि अल्हम्दुलिल्लाह टाइम भी काफ़ी थी वियो आहे। वरी सियारे जी रात भी आहे, सम्झो था न। वरी हंध में सुम्हणो भी आहे, वरी सुबुह उथणो भी आहे। बस मुझे सफ़र जो साथी ए मदीने जो आशिक आहे। हिकु सोणे नबी जे मुल्क जी सिक में हिकु गज़ल तव्हांखे ॿुधाईंदो पोइ साईं जो बयानु थींदो। पर कंबर वारा ईअं न वेठा हुजो जीअं हथ बंदि पिया अथव, कुझु सखी बि थीजो, सम्झो था न। तव्हां त हिन जी ख़िदमत बि कंदव न, हे रस्ते में बि दुआ ॾींदो वेंदो अल्लाह हिन साल कंबर वारनि खे मदीने वठी। जंहिंखे मदीने जी घुर्ज हुजे पोइ हेॾे पट सट करे, जंहिंखे न हुजे त पोइ भली वेठा हुजनि। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।